इस्लामाबाद घरू विज़ारत 8 फ़रवरी ते आम चूंडुनि दौरान मोबाइल ऐं इंटरनेट बंदि करण जा सबब ॿुधाइण खां इनकार करे छॾियो ऐं चयो आहे त क़ौमी सलामती खे आॾो रखंदे मज़कूरा ॼाण फ़राहम नथी करे सघिजे। रिपोर्ट मूजिबि 8 फ़रवरी ते आम चूंडुनि दौरान मोबाइल फ़ोन सर्विस ऐं इंटरनेट जी बंदिश जे मामले में मोबाइल फ़ोन सर्विस ऐं इंटरनेट जी बंदिश जा सबब ॼाणण सबब पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन में दरख़्वास्त ॾई वई। दरख़्वास्त में घरू विज़ारत 8 फ़रवरी जे आम चूंडुनि जे ॾींहुं मोबाइल फ़ोन सर्विस ऐं इंटरनेट बंदि करण जा सबब ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। घरू विज़ारत मज़कूरा ॼाण खे राइट टू इंफॉर्मेशन जे तहत क्लासिफाइड करार ॾेई छॾियो ऐं चयो त सलामती खे आॾो रखंदे मज़कूरा ॼाण फ़राहम नथी करे सघिजे। पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन बि घरू विज़ारत खे मज़कूरा ॼाण ॾियण खां छूट ॾेई छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।